भिटाई आऊं हला। भिटशा में सिंध जे महान कवि शाइर शेख अयाज़ जी 25वीं वरसी मल्हाई वई है। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो भिटशा में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर सज्जाद मेमण पंहिंजी रिपोर्ट में। मोहब्बत त हूंदी, मोहब्बत त हूंदी, वफ़ाऊं त हूंदियूं जॾहिं मां। यादगार कमेटी भिटशा ऐं सकाफ़त व सियाहत खाते पारां सिंध जे महान कवि शाइर शेख अयाज़ जी 25वीं वरसी 28 डिसंबर ते भिटशा में अक़ीदत एहतराम सां मल्हाई पई वञे। सॼी सिंध मां अदीब शाइर क़ौम पर सगवान महान कवि शाइर शेख अयाज़ जी मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी। उन मौक़े ते यादगार कमेटी जे चेयरमैन समेत सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरिन अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे उन्हनि शाइरनि मां आहे जंहिं सिंध जे माण्हुनि खे इनकलाब जो दर्स ॾिनो, मोहब्बत जो दर्स ॾिनो ऐं हुन न सिर्फ़ु पंहिंजी शाइरी वसीले पर पंहिंजे नसर वसीले सिंध जे माण्हुनि खे ॿुधायो त तव्हांजा हक़ कहिड़ा आहिनि। शेख अयाज़ अमली तौर बि जिदोजहद कई ऐं उन जे करे ई उहो जेल में वियो ऐं साहिवाल जेल में रहियो, मुख़्तलिफ़ जेलनि में रहियो ऐं उनजी साहिवाल जेल जी डायरी जेका आहे उहा पढ़ण जहिड़ी आहे। शेख अयाज़ जे शाइरी सां गॾोगॾु शेख अयाज़ जो जेको नसर आहे उहो बि तमामु गज़ब जो लिखियलु आहे ऐं शेख अयाज़ सिंध जो वॾो अदीब दानिश्वर हुयो। असां खेसि वरसे जे मौक़े ते सुख सलाम पेश कयूं। भिटशा शहर जा रहंदड़ आहियूं ऐं शेख अयाज़ साहिब जी मज़ार भिटशा जी शहर कराड़ जे कप ते मौजूदु आहे। त असांखे शेख अयाज़ साहिब खे पढ़णु खपे ऐं शेख अयाज़ साहिब जेको पंहिंजे शाइरी जे थ्रू असांखे सिंध जो दर्द, सिंध जो इश्क़, सिंध जी मोहब्बत ऐं सिंध जो प्यार, सिंध जे लाइ इनकलाब, उहो असांखे हुन पंहिंजी शाइरी जी सूरत में ॾिनो आहे। त जीअं शेख अयाज़ मेलो हैदराबाद में तमामु बहितरीनु नमूने सां मल्हायो थो वञे त ईअं ई असांजा शहरी ऐं आसपास जा माण्हू जीअं असांजो हाला, भिटशा, टंडो आदम, मटियारी, सईदाबाद उतां जे माण्हुनि खे खपे त हिन खे हिकिड़े मेले जी सूरत में मल्हाइनि। ऐं आऊं शाबास ॾियां थो सेठ गागनदास जेको पाण शेख अयाज़ यादगार कमेटी जो चेयरमैन आहे ऐं सकाफ़त खाते जा जेके असांजा ऑफिसर, ॿिया असांजा जेके सहाफ़ी ऐं ॿिया जेके बि दोस्त आहिनि अदीब दानिश्वर, उहे जीअं जंहिं तरीक़े सां हिते शिरकत कनि था त ॿियनि माण्हुनि खे, आम माण्हुनि खे पाऊं दावत ॾियां थो त जीअं अॼु हिते सॼो ॾींहुं महफ़िल हलंदी उहा बि अची ॿुधनि ऐं उन खां अलावा हिन ॾींहं खे तमामु बहितरीनु तरीक़े सां हिकु ॾींहं जो ई करे मल्हाइनि। हिकु ॾींहं जो मेलो हुजे पर तमामु ख़ूबसूरत संदसि मज़ार ते मेलो मल्हायो वञे त इहो तमामु हिकिड़ो बहितरु थी। उहो जेको पहिरीं प्रोग्राम आहे त असां भिटशा जा साफ़ी, भिटशा जा सोशल वर्कर, अयाज़ यादगार कमेटी ऐं कल्चर डिपार्टमेंट जा मुलाज़िम गॾिजी जेके वक़्त जे हिसाब सां जेके हूंदा आहिनि आन ड्यूटी ऐं स्पेशली हर साल शेर मोहम्मद मेर साहब ई बावजूदि हितां बदिली थियण जे वरी बि हिते ईंदो आहे, उनखे शाबस आहे। गॾिजी चादर चाढ़े असां पंहिंजे वरसी जो इफ़्ताह कंदा आहियूं। उन खां पोइ मुख़्तलिफ़ सॼी सिंध मां अदीब ईंदा आहिनि जेके शेख साहिब जे फ़न फ़िक्र ते ॻाल्हाईंदा आहिनि ऐं मकाला थींदा, मुशाइरो थींदो, उन खां पोइ महफ़िल मौसीक़ी थींदी। ऐं इहो मुख़्तसर प्रोग्राम असांजो 25 सालनि खां मुसलसल शेख साहिब जे मज़ार ते मल्हाइजो थो वञे ऐं सॼी सिंध खे, सॼे अदीबनि खे ऐं पंहिंजो उन्हनि खे अर्ज़ु कंदुसि त ख़ुदा हिन वर्सीअ ते शेख साहिब जे मज़ार ते जेको असां इन खे मेले खे मचाइणु खपे ऐं इन खे अॻिते आणणु खपे ऐं हिते अटेंडेंस हुजणु खपे त असां भिटशारनि खे ख़ुशी थींदी। ऐं शेख साहिब जी ख़ुशनसीबी आहे जो भिटधन जी नगरी उनखे नसीब थी आहे जो हिते हर वक़्तु उन ते को न को कुलप पाइणु अचे थो ऐं हर ॾियारे ते हिते उनजो थिए पियो। ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि जो हिकिड़ो पंहिंजो ख़्यालु आहे त शेख साहिब खे शिकारपुर में हुजणु खपंदो। मूंखे नथो लॻे, शिकारपुर जा माण्हू बि वॾा माना पंहिंजो अदीब बि आहिनि, पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि, पर शेख साहिब खे जेका हिते पज़ीराई बि मिले ऐं इहो शेख साहिब जो हक़ बि हुयो ऐं हू भिटाई खे प्यारो हो ऐं जेको असां चवंदा त भिटाई जो तसलसुल आहे त तसलसुल वटि अची रखिजंदो न, वरी ॿियनि त जुदा त न थींदो उन खां। सो शेख साहिब जी ख़ुशनसीबी आहे मुंहिंजे नज़र में जो ही शेख साहिब खे हीअ असांजी भिटधन जी मिटी नसीब थी आहे। हुनजो ज़ाहिरी आहे कमु आहे, कमु कयल आहे तॾहिं इहो हुनखे नसीब थियो आहे। उन सिलसिले में यादगार कमेटी जे चेयरमैन दीवान गागनदास तरफ़ां वरसे जी तयारियूं जेके मुकमल कयूं वयूं। उनखां अलावा महफ़िल मौसीक़ी राग रिहाण जो प्रोग्राम बि मुनक़िद कयो वियो जंहिंमें सिंध जे कुंड कुड़िछ मां शाइर, अदीबनि, दानिशरनि, सूफ़ी फ़नकारनि ऐं सहाफ़ी बिरादरी वॾे अंग में शिरकत कई। कैमरामैन शाहिद हुसैन मेमण सां गॾु सजाद अली मेमण, अवामी न्यूज़, भिटशा।
मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।